बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ीबकार अॼोके वीडियो में मां हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मैदान करबला में पहुचण खां बाद वारा हालात ऐं 9 मुहर्रम ताईं जेके हालात पेश आया उहे मां तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जेको काफ़िलो आहे उहो कादिसिया वारी जॻह खां अॻिते वधी रहियो हुयो त हुर्र बिन यज़ीद तमीमी 1000 काफ़िले सां गॾु हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कूफ़े जे गवर्नर इब्न ज़ियाद जे हुकुम सां हज़रत इमाम साहब खे रस्तो रोकण जे लाइ ऐं इमाम साहब खे गिरफ़्तार करण जे लाइ जेका सो अची रहिया हुआ। त उन वक़्तु हुर्र जो लश्कर इमाम साहब जे लश्कर जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं क़याम कयो तो दोस्त ऐं दुश्मन के सैराब करण वारी हस्ती हज़रत रहमतुल लिल आलमीन हज़रत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे साथियुनि सां फरमायो कि हुर्र जो लश्कर आयो आहे, यज़ीदी लश्कर आयो आहे, भले असांजे दुश्मन जो लश्कर हुजे पर उन्हनि खे वञी करे पाणी पीआरियो, उन्हनि जे घोड़नि खे पाणी पीआरियो, छो त इहे सख़्तु गर्मीअ जे हालत में जेका सो असां वटि आया आहिनि। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बावफ़ा साथियुनि फ़ौरन हज़रत इमाम हुसैन जे हुकुम जी तामील कंदे हुर्र जे लश्कर खे ऐं उन जे घोड़नि खे पाणी पीआरियो। हज़रत जी वक़ार थोड़ी देर बाद जेका सो ज़ोर जी आज़ान थी तो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु हुर्र खे चयो कि आज़ान थी आहे, तव्हां असां सां नमाज़ कंदव अदा कंदव या जुदा अलहदा वञी करे नमाज़ पढ़ंदव। हुर्र चयो कि असां तव्हांजे इक़्तिदा में ई तव्हांजे पोयों नमाज़ पढ़ंदासीं। उन खां बाद में जेका सो आहे नमाज़ खां बाद में हज़रत इमाम आली मक़ाम हुर्र ऐं उन जे साथियुनि सां ख़िताब कंदे फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे हम्द ऐं सना खां बाद में फरमायूं कि आए कूफ़े वारो, जेकॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खां डिॼो था पिया ऐं हक़दारनि जे हक़ खे सुञाणो था पिया त हीअ ॻाल्हि तव्हांजे लाइ फलाह ऐं कामयाबी ऐं छुटकारे जो बाहिस आहे। मां उन वक़्त ताईं कूफ़े न आयुसि जेसीं ताईं तव्हांजा समय ख़त ऐं 20 जे तादाद में नुमाइंदा ऐं तव्हांजा वॾा अमीर मूं वटि आया ऐं उन्हनि बार बार मूंखे कूफ़े अचण जी दावत ॾिनी हुई। तो हीअ वक़्तु जेका सो आहे हिन वक़्तु असांजो कोई बि अमीर न आहे ऐं यज़ीद जे उनखे खिलाफ़त के उन जे हुकूमत के मां बिल्कुलु गैर शरीयत जे दायरे में न सम्झी रहियो आहियां ऐं उन जी खिलाफ़त के मां बिल्कुलु तस्लीम नथो कयां। अहले बैत खिलाफ़त जा मुकमल हक़दार आहिनि। शायदि अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे ज़रिए असांखे हक़ ऐं हिदायत जे मर्कज़ ते जमा करे, इन जे लाइ मां पाण कोन आयो आहियां, तव्हांजे पैगामनि खां पोइ मां हाणे आयो आहियां तव्हां वटि। हाणे जेकॾहिं तव्हां वाइदो पूरो कंदव त ऐं दीन हक़ खे क़ाइमु करण जे लाइ मुंहिंजी मदद कंदव त मां तव्हांजे शहर में वञण जे लाइ तयारु आहियां। जेकॾहिं मुंहिंजी राय तव्हांजे मुआफ़िक़ न हुजे त मां हाणे सां ई पंहिंजे रस्तो वठी करे मां वापसि मोटे वेंदुसि, मक्का मुकर्रमा वेंदुसि। हज़रत इमाम आली मक़ाम जी इन ॻाल्हि खे ॿुधण खां बाद में हुर्र बिन यज़ीद चयो कि ऐं इमाम आली मक़ाम, असांखे कासिदनि जी ऐं ख़तनि जी कोई ख़बर न आहे। असांखे त सिर्फ़ु एतिरो हुकुम मिलियो आहे कि अमीर कूफ़ा ऐं इब्न ज़ियाद असांखे तव्हां वटि इन करे मोकिलियो आहे कि असां तव्हांखे जेका सो आहे बिल्कुलु यज़ीद जे बैत जे लाइ मुकमल तौरु मजबूर कयो। आख़िरकार हुर्र बिन यज़ीद पंहिंजे यज़ीदी गवर्नर जे हुकुम जे मुताबिक़ इमाम हुसैन खे पाणी ऐं गाह वारे अहिड़ी जॻह ते वञी करे अहिड़े मैदान ते वठी आयो जंहिंखे नेनवा जे नाले सां पुकारियो वेंदो आहे। उन मक़ाम ते अची करे इमाम आली मक़ाम खे जेका सो आहे रहण जे लाइ उते चयोसि। इमाम आली मक़ाम जे तरफ़ां बार बार इहो चयो वियो कि कुर्ब ऐं जवार में
पाड़ेसरी में हेॾे होॾे अहिड़ा ॻोठ आहिनि तो आबादी वारे ऐं ॻोठ वारे जॻहनि ते असांखे छॾियो वञे, उते असांखे रहणु ॾिनो वञे। पर उन्हनि जेका सो आहे हुर्र चयो हज़रत इमाम अली मकाम खे कि मूंखे अमीर कूफा ऐं असांखे पंहिंजे अमीरनि इहो हुकुम ॾिनो आहे कि इमाम हुसैन खे आबादी ऐं पाणी खां परे परे जॻह ते जेका सो आहे क़याम करण जे लाइ मजबूर कयो वञे, आबादी ऐं पाणी जी जॻह ते उनखे न छॾियो वञे। बिला आख़िर आबादी ऐं दरियाए फरात खां 3 मील परे 2 मुहर्रम 61 हिजरी मुताबिक़ 2 अक्टूबर सन 680 ईस्वी जे मुताबिक़ ही बुज़ुर्ग काफ़िलो इमाम अली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जो काफ़िलो मैदान करबला में कीमो आयो। रेगज़ीन ज़मीन करबला जो ज़मीन अहिड़ो गरम ज़मीन आहे, मथों सूरज जी तपिश हुई, हेठों रेतीली ज़मीन हुई। रेतीली ज़मीन जी तपश अलॻि, सूरज जी तपश, सिज जी तपश अलॻि। उनजे बावजूद जेका सो आहे कि गुंबद ख़ज़रा जे हेठों जेका रहण वारी शख़्सियतूं ऐं ॿार अल बैत जा ॿार ऐं औरतूं ऐं इमाम अली मकाम जेका सो आहे उन्हनि खे जेका सो आहे अहिड़े रेतीली ज़मीन ते रहायो वियो, न जिते न कोई गाह, न कोई पाणी, न का शइ, कुझु बि न हुयो। इब्न हैदर की अज़मत पे लाखों सलाम, शाह बज़्म शहादत पे लाखों सलाम। हज़रत ज़ीवकार 3 मुहर्रम सन 61 हिजरी ते जेका सो आहे यानी मुहर्रम जी 3 तारीख़ ते यज़ीदी सरदार अमर बिन सईद दुनिया जे जाओ जलाल जे लालच में 4000 यज़ीदी लश्कर सां गॾु करबला जे मैदान ते पुॻो। हिकु कासिद जे ज़रिए उन यानी अमर बिन सईद हज़रत इमाम अली मकाम खे चवरायो कि तव्हां छाजे लाइ आया आहियो। इमाम अली मकाम फरमायो कि असां तव्हांजे शहर में तव्हांजे तरफ़ां जेका सो मुतअद्दिद ख़त असां वटि आया, इन जे करे असां आया आहियूं। जेकॾहिं तव्हां ठीकु वारियूं कंदो त सही आहे, न त असां वापसि मोटाए वेंदासीं। यज़ीदी सरदार अमर बिन सईद गवर्नर कूफा इब्न ज़ियाद खे इन जवाब खां मुतली कयो तो इब्न ज़ियाद जेको कूफे जो गवर्नर हुयो उनजे तरफ़ां इहो जवाबु आयो कि हाणे इमाम हुसैन असांजे ॼार में फाथो आहे। इमाम हुसैन इहो थो चाहे कि उहो बची करे वापसि वेंदो ऐं असांजे उन खां निकिरी वेंदो असांजे कब्ज़े खां। इमाम हुसैन खे चयो कि पहिरों पंहिंजे साथियुनि सां गॾु मूं इब्न ज़ियाद जे हथ ते यज़ीद जी बैत करे ऐं असां वटि अची करे पंहिंजो पाण खे पंहिंजे साथियुनि से असां सां गॾु पेश करे उन खां बाद में असां मामले जी हल पेश कंदासीं। उन खां बाद में अमर बिन सईद के हज़रत इमाम अली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु मसले जी हल करण जे लाइ 3 ॻाल्हियूं कयूं। नंबर 1, इमाम अली मकाम फरमायो कि मूंखे छॾियो त मां वापसि मक्का मुकर्रमा वापसि हलियो वञा। तव्हां मसलो हल नथा कयो त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि या तो मूंखे छॾे ॾियो, मां वापसि मक्का मुकर्रमा वञा। नंबर 2, इमाम अली मकाम फरमायो कि या तो तव्हां इहो कमु कयो कि तव्हां विच वारा मुंहिंजो रस्तो छॾे ॾियो ऐं मां पाण यज़ीद सां वञी करे पंहिंजो मामिलो तय कयां, उन रूबरू उन सां ॻाल्हायां। जेकॾहिं इमाम अली मकाम फरमायो कि इहे 2 ॻाल्हियूं बि तव्हां नथा करे सघो त पोइ मूंखे मुस्लमाननि जे कंहिं सरहद ते, कंहिं मुल्क ते, कंहिं शहर ते छॾे ॾियो। मां मुस्लमाननि जे कंहिं ॿिए शहर ॾे कूफा न वञा, बल्कि कूफे इराक़ खां अलावा मुस्लमान जे कंहिं ॿिए शहर में वञा। जॾहिं यज़ीदी सरदार अमर बिन सईद जेका सो आहे इमाम हुसैन जी 3 ॻाल्हियूं ॿुधियूं तो इहे 3 ॻाल्हियूं इब्न ज़ियाद जेको कूफे जो गवर्नर हुयो उहे 3 ॻाल्हियूं लिखी करे इब्न ज़ियाद ने मोकिलियो। इब्न ज़ियाद वटि जॾहिं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इहे 3 ॻाल्हियूं पहुतियूं तो जेका सो आहे इब्न ज़ियाद चयो कि इमाम हुसैन जेका सो आहे माक़ूल ॻाल्हियूं ऐं तजावीज़ असां वटि मोकिलियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं जेका सो आहे इमाम हुसैन जो बहितरी आहिनि, सुठा आहिनि ऐं इहे ख़ैरफ़ा वारी ॻाल्हियूं आहिनि। तो उन खां बाद में जेका सो आहे इब्न ज़ियाद जो हिकु पंहिंजो नाइबो हुयो शिमिर बिन ज़िल जौशन। शिमिर बिन ज़िल जौशन इब्न ज़ियाद खे चयो कि हाणे इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु इमाम अली मकाम असांजे ॼार में फाथो आहे। जेकॾहिं तव्हां इमाम हुसैन जो रस्तो छॾियो था पिया, इमाम हुसैन खे आज़ादु कयो था पिया, तो इमाम हुसैन थी सघे थो कंहिं ॿी जॻह ते वञी करे पंहिंजी हुकूमत ठाहे ऐं उते इमाम हुसैन बिल्कुलु मज़बूत थी वञे ऐं असांजे त पोइ असांजे पकड़ में त कॾहिं न ईंदो।
पोइ असांजो उन ते जेका सो आहे पकड़ ज़्यादा मुश्किल थी वेंदो। इन जे करे हाणे सां ई इमाम हुसैन खे पकड़ियो वञे, उन सां जेका सो ॻाल्हियुनि ते राज़ी थिए त ठीकु आहे, न त उनखे माज़अल्लाह शहीद करायो वञे। जॾहिं इब्न ज़ियाद जे दरबार में शिमर इहा ॻाल्हि कई तो इब्न ज़ियाद चयो कि ॻाल्हि तूं ठीकु करे रहियो आहीं। उन खां बाद में ॿीहर इब्न ज़ियाद जेको अमर बिन सईद हज़रत इमाम हुसैन सां ॻाल्हियूं कयूं हुयूं, 3 ॻाल्हियूं इमाम हुसैन हुन सां कयूं हुयूं, तो ॿीहर अमर बिन सईद ॾे इब्न ज़ियाद इहो लिखी करे मोकिलियो कि इमाम हुसैन खे चओ कि बग़ैर कंहिं शर्त जे असां जो जेको आहे असां वटि अचे ऐं यज़ीद जी बैत करे, उन जी कोई बि शर्त इब्न ज़ियाद इब्न अमर बिन सईद ॾे लिखियो था, कोई बि जेको आहे सो आहे इमाम हुसैन जी शर्त बग़ैर कंहिं शर्त जे असांजी ॻाल्हि मञे। जेकॾहिं नथो मञे त इब्न ज़ियाद अमर बिन सईद ॾे लिखियो कि जेकॾहिं नथो मञे त पोइ जेका सो आहे इमाम हुसैन ॾे फ़ौरन हमलो कयो, माज़अल्लाह उनखे उते शहीद करायो वञे। हज़रत जी वकार जेका सो आहे इहो यज़ीदी शिमिर बिन जौशन इहो ख़त खणी करे इब्न साद वटि पहुतो ऐं इन ख़त में इहो लिखियलु हुयो कि इमाम हुसैन खे चयो त बग़ैर कंहिं शर्त जे असांजी ॻाल्हि मञे, न त उनखे जेका सो हमले जे लाइ तयारु थी वञे। त इब्न साद मजबूर थी करे चयो कि मां अमीर जो हुकुम मञींदुसि। उन खां बाद में अमर बिन सईद हज़रत इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इब्न ज़ियाद जे फ़ैसिले खां आगाह कयो। अमर बिन सईद चयो कि इब्न ज़ियाद तव्हांजे लाइ इहो चवरायो आहे कि तव्हां असांजी ॻाल्हि मञो था पिया त ठीकु आहे, न त बग़ैर कंहिं शर्त जे पंहिंजे गिरफ़्तारी पेश कयो ऐं जेका सो आहे यज़ीद जो कयो, उन में यज़ीद जी बैत कयो। तो हज़रत इमाम साहिब जे साम्हूं ज़िंदगी जी 2 सूरतूं हुयूं। हिकु त इहो आहे कि यज़ीद जी बैत करे पंहिंजो जान बचाइण, नंबर 2 त यज़ीद जी बैत खां जेकॾहिं इनकार जी सूरत में क़त्ल हलाकत शहीद थियण ऐं पंहिंजे बचनि जी हलाकत वारो जेका सो आहे इख़्तियार हुयो, उन खां अलावा ॿियो कुझु बि न हुयो। हज़रत जी वका उन खां बाद में हक़ ऐं सिराज जे रस्ते ते हलण वारे हज़रत इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु शहादत वारे रस्ते खे इख़्तियार कयो, पर यज़ीद पलीत जे हथ ते कॾहिं बि बैत करणु जेका सो आहे नागवार कयूं, बैत करणु जेका सो आहे गवार न कयूं। हज़रत जी वकार यज़ीदी सिपा सालार इब्न साद खे इब्न ज़ियाद इहो ज़ालमाणो हुकुम बि जारी कयो। इब्न ज़ियाद चयो कि दरियाए फ़ुरात ते पहरो ॾिनो वञे, दरियाए फ़ुरात ते पहरेदार बीहाया वञनि, ताजो पाणी जो हिकु ढुक बि इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ताईं ऐं उन जे काफ़िले ताईं, उन जे साथियुनि ताईं पाणी जो हिकु ढुक बि न पहुचायो वञे। हज़रत जी वकार जेका सो आहे जीअं मदीना में हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जो पाणी बंदि कयो वियो, ईअं जेका सो आहे अहिड़ो हुकुम इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ इब्न ज़ियाद जे तरफ़ां आयो। जॾहिं इब्न साद ते इहो हुकुम पहुतो तो इब्न साद ते इब्न ज़ियाद जो इहो हुकुम ॾाढो ॾुखियो लॻो, लेकिन बावजूद हवस ऐं इक़्तिदार जे लालच में ऐं हुकूमत जे लालच में, पंहिंजी नौकरी जे लालच में ईमान त विकिणणो पवंदो आहे, ईमान विकिणण ते मजबूर थिया। तो बहरहाल इन जे करे फ़ौरन अमर बिन सईद 500 सुवार दरियाए फ़ुरात ते पहरेदार बतौर पहरेदार बीहाए छॾिया, उनखे मोकिलियो त इमाम साहब जो कोई बि काफ़िलो या कोई बि साथी दरिया फ़ुरात ते पाणी भरणु अचे त उनखे पाणी भरणु मुकमल न छॾियो वञे। हज़रत जी वकार कि जॾहिं हुसैनी काफ़िले ते सख़्तु उन जो ग़लबो थियो तो हज़रत इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे नके भाउ हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खे चंद साथियुनि सां गॾु पाणी जे लाइ मोकिलियो। तो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जेका सो आहे पाणी भरण जे लाइ दरिया फ़ुरात ते वञा, तो उन यज़ीदी उन फ़ौज जा जेके जमात उते पाणी जे लाइ बीठो हुयो उन्हनि रोकणु चाहियो, पर हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुक़ाबिलो कंदे कंदे मुश्किल वारी हालत में पाणी वञी करे पाणी जा मशकीज़ा भरण में कामयाबु थिया। हज़रत जी वकार इहा ॻाल्हि सही रिवायतुनि मां साबित आहे कि 7 मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं आले बैत किराम ते पाणी जो मुकम्मल बंदिश कयो वियो, पाणी उन्हनि ते जेका सो आहे सख़्तु बंदि कयो वियो ऐं आले बैत किराम सख़्तु उन खां बेताब थी रहिया हुया, मगर कंहिं बि यज़ीदी उन ते रहम न खाधो।
हज़रत ज़ी वक़ार मां ॻोल्हे ॿुधाए रहियो आहियां कि करबला जो मैदान अहिड़ो मैदान हुयो जिते न कोई पाणी, न कोई बाहि, न कोई वण ऐं न उस जी तपश ऐं रेत जी तपश, लेकिन अहिड़े हालत में जेका सो खीमा उते अॼाऊं, लेकिन उनजे बावजूदि कि 3 ॾींहं जंहिंजी पाणी बंदिश हुजे कि तव्हां जेका सो अंदाज़ो हणी सघो था कि केतिरनि मुल्कनि में बिलख़ुसूस सिंध में केतिरो न गर्मी जे हुन में मौसम में केतिरी न गर्मी हूंदी आहे, माण्हू पाणी पी लेकिन उनजे बावजूदि उनजो उहो ख़तमु न आहे थींदो। पर अहिड़े बि करबला जे सख़्तु गर्मी वारे मौसम में अहिड़े मैदान ते 3 ॾींहं पाणी बंदि हुजे ऐं आले बैत किराम ते हुज़ूर जे औलाद ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेका सो आले बैत ते उनजे नंढड़नि ॿारनि ते पाणी 3 ॾींहं बंदि कयो वञे त उन ते कहिड़ी कैफ़ियत हूंदी ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अक़दस ते उते जेका सो रोज़े अतर ते केतिरी न तकलीफ़ पहुतो हूंदो, त इहो अंदाज़ो ई जेका सो उन खां अंदाज़े खां ॿाहिरि इहा ॻाल्हि आहे। बहरहाल हज़रत ज़ी वक़ार 9 मुहर्रम जी 9 तारीख़ सन 61 हिजरी ते बिल्कुलु उहो जेको मुहर्रम जो 9 तारीख़ वारो जेको मंज़र हुयो न, उहो क़यामत जो मंज़र पेश करे रहियो हुयो। हज़रत ज़ी वक़ार आले बैत जा शीर ख्वार खीर पीअंदा ॿार जेके माउ जे बुपा पीअंदा आहिनि, उन जॾहिं उनजी औरतुनि वटि जेको आहे पाणी 3 ॾींहं बंदि कयो वियो ऐं 3 ॾींहं पाणी जे बंदि करण जे बावजूदि उनजी छातियूं पाणी जा बंदिश हुजण जे ख़ातिर सुकी रहियूं हुयूं ऐं ॿारनि जे लाइ कोई बि पाणी जो हिकु ढुक बि न हुयो ऐं उनजा नंढड़ा ॿार पाणी जे लाइ तड़पंदा रहिया। त उनखे इहो मंज़र ॾिसी करे कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु इहो जेका सो इहो 9 मुहर्रम जी ॻाल्हि आहे। 9 मुहर्रम ते इहो मंज़र ॾिसी करे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे बचड़नि खे नंढड़नि ॿारनि खे जेके खीर पीअंदा आहिनि उनजी इन ख़ौफ़नाक दर्दनाक मंज़र खे ॾिसी करे कि इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि असांखे चयो असां त वॾा आहियूं, असांखे पाणी मिले या न मिले, पर हिन नंढड़नि ॿारनि खे हिननि जो कहिड़ो क़सूरु आहे। त हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खे 50 साथियुनि सां गॾु पाणी जे लाइ दरियाए फ़ुरात ते इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु मोकिलियो। जॾहिं विया त छो त मां अॻोले ॿुधाया आहियां कि उते दरियाए फ़ुरात ते यज़ीदी फ़ौज बीठल हुई, उनजा पहरेदार बीठल हुया, पाणी इमाम हुसैन जी काफ़िले ते न पहुचण ॾियो। तो हज़रत ज़ी वक़ार 50 साथियुनि सां गॾु 49 साथी हज़रत अब्बास सां गॾु जेके हुया उहो उन्हनि जंग कंदे कंदे उन्हनि जंग कयो लेकिन पाणी भरण न ॾिनऊं। 49 साथी उते शहीद थिया। सिर्फ़ु अकेलो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जेका सो सख़्तु ज़ख़्मी थिया ऐं ज़ख़्मी थी करे वापसि मोटी आया। हज़रत ज़ी वक़ार कि इहे जेका सो ज़माने जो हिकु अजीब इनक़िलाब आहे कि ये इनक़िलाब हिकु अजीब इनक़िलाब हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन दुश्मननि जे लाइ बि ऐं पर पंहिंजनि जे लाइ बि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में दीन जो हिकु वॾो दुश्मन जेका सो उनजो नालो आहे अबू सुफ़ियान। वो अची करे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार रिसालत में हाज़िर थिया। उन चयो कि या रसूल अल्लाह सख़्तु ख़ुश्की आहे ऐं हुन में पाणी कुझु बि न आहे ऐं तव्हां त सिला रामी जो तालीम ॾींदा आहियो, हाणे असांजे लाइ बारिश जी दुआ करो। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारिश जी दुआ घुरी। तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं बारिश जी दुआ घुरी तो उन वक़्तु ई जेका सो बादल अची वई ऐं हुन में बारिश लही पियो। तो हज़रत ज़ी वक़ार पर वक़्त जी ॻाल्हि आहे, हिकु वक़्तु ज़माने जो अजीब इनक़िलाब थियो कि 52 सालनि खां बाद में ज़माने जो रुख बदिलंदो रहियो कि उन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु ॾोहिटे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु खे करबला जे मैदान ते पाणी जो मुकमल बंदिश कई वई कि 3 ॾींहं पाणी जी बंदिश हुई, लेकिन बावजूदि उनजे नंढड़नि जे ॿारनि ताईं बि कंहिं जेका सो पाणी पहुचण न ॾिनो कि उते दरियाए फ़ुरात 3 मील परे हुयो। उते हर उनखे जानवरनि खे पखियुनि खे पाणी पीअण जी इजाज़त हुई, पर जेका बदबख्तनि यज़ीदनि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पाणी जी मुकम्मल तौर बंदिश कयो। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे को करीम रब असांखे जेका सो हुसैनी किरदारु अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना